नाज़रीन, महंगाई के खिलाफ पीडीएम जे सॾ ते नौशर फिरोज़ में एहतिजाजी रैली कढी वई। रियाज़ मस्जिद खां निकतल रैली शहर जो गश्त करण बाद प्रेस क्लब पहुती। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है ज़ाहिद कायम खानी। जी ज़ाहिद। जी, वफाकी हुकूमत पारा मुल्क में महंगाई के खिलाफ पीडीएम के पारा सजे पाकिस्तान के ज़िले हेडक्वार्टर में एहतजाज के सिलसिले में नौशरो फिरोज ज़िले में भी पीडीएम में शामिल मुख्तलिफ जमातन पारा एक एहतजाजी रैली कढी वही है। रैली हिन वक्त नौशरो फिरोज के अला वाले चौक से पहुंची है, जिते एक वडो एहतजाजी धरनो हयो वियो आहे। अचो तो मौजूद रैली में अगवान से ॻाल्हि ॿोल कयूं था तो उनजो छा चवणु आहे। ॾिसो पिया त इन हुकूमत आवाम सां जेके वाइदा कया हुया उन्हनि मां हिकिड़ो बि वाइदो हिन वक़्त ताईं उन पूरो न कयो आहे। हिन चयो हुयो त असां आवाम खे 50 लाख नौकरियूं ॾींदासीं। हिन चयो हुयो त असां आवाम खे 50,000 घर ॾींदासीं। हिन चयो हुयो त असां हर शइ सस्ती कंदासीं ऐं आवाम ऐं ग़रीब जी जेको आहे उन्हनि खे सहूलियतूं ॾींदासीं। पर हिन वक़्त ताईं 4 साल गुज़री विया आहिनि। मौजूदा हुकूमत आवाम के महंगाई को सवा कुछ न ॾिनो आहे। पीडीएम के तरफों पूरे पाकिस्तान के अंदर हर डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में एहतजाज मुजाहरा थियन पे था इन सिलेक्टेड हुकूमत के खिलाफ, नाहिल हुकूमत के खिलाफ। अब पूरी पाकिस्तान की अवाम 22 करोड़ अवाम इंशाअल्लाह ताला इस्लामाबाद की तरफ लॉन्ग मार्च करने लाइ तैयार वेठी आहे। हिन वाइदो कयो हुयो त मां ख़ुशहाली ॾींदुसि, मां नौकरी ॾींदुसि, मां घर करे ॾींदुसि। नौकरी ॾियण त छा, पर लखनि जे तइदाद में नौकरियुनि खां कढियो वियो आहे। जी अगवान की ॻाल्हि ॿोली हुननि जो चवणो तो इमरान खान न्याज़ी हुकूमत में अचण खां अॻु में जेके दावा ऐलान कया हुन ते को बि अमल न कयो आहे ऐं हुन जी जेका महंगाई आहे आवाम जो जीवन जंजाल करे छॾियो। हुननि चयो त पीडीएम की मरकज़ी क़यादत जॾहिं भी हुकुम जारी कंदी त हू इस्लामाबाद ताईं लॉन्ग मार्च लाइ तैयार हूंदा।